मती अध्याय 25 ॾह कुंवारियुनि जो मिसाल। यीशुअ पंहिंजे वापसि मोटी अचण जे बारे में उन्हनि खे हिकु ॿियो बि मिसाल ॾिनई। इहो मिसाल 10 कुंवारियुनि स्त्रियुनि जे बारे में आहे जेके लालटेन खणी करे पंहिंजे दूल्हे सां मिलण जे लाइ निकितियूं। उन कुंवारियुनि स्त्रियुनि मां 5 मूर्ख हुयूं ऐं 5 बुद्धिमान हुयूं। जेके कुंवारियूं मूर्ख हुयूं उन्हनि पंहिंजी लालटेन त खईं, पर जेतिरो तेल खपंदो हो ओतिरो तेल न खयऊं। पर जेके कुंवारियूं बुद्धिमान हुयूं उन्हनि पंहिंजी लालटेन सां गॾु गॾु अलॻि कुपियुनि में बि तेल खयऊं। उन खां पोइ ईअं थियो, दूल्हे खे अचण में देरि थी, सो उन्हनि खे निंड अचण लॻी ऐं उहे सभु सुम्ही पियूं। पोइ अधु राति जो कंहिं ज़ोर ज़ोर सां पुकारे करे उन्हनि कुंवारियुनि खे चयो, ॾिसो, दूल्हो अची रहियो आहे, उन सां मिलण जे लाइ ॿाहिरि अचो। सो उहे सभु कुंवारियूं उथियूं ऐं पंहिंजे लालटेन खे ठीकु करणु लॻियूं ताकी उहे सही तरीक़े सां ॿरनि। उन खां पोइ ईअं थियो कि उहे 5 कुंवारियूं जेके मूर्ख हुयूं बुद्धिमान कुंवारियुनि खे चवणु लॻियूं, महिरबानी करे असांखे थोरो तेल ॾियो, छोकी असांजी लालटेन विसामण ते आहे। पर बुद्धिमान कुंवारियुनि उन्हनि खे चयो, जेकॾहिं असां ईअं कंदासीं त थी सघंदो आहे कि न इहो तेल तव्हां जे लाइ पूरो पए ऐं न असांजे लाइ। सो भलो इहो आहे कि तव्हां तेल विकिणण वारनि वटि वञी करे उन खे ख़रीद कयो। जॾहिं उहे तेल ख़रीद करण जे लाइ वयूं ई हुयूं त दूल्हो अची पहुतो। ऐं ईअं थियो कि जेके 5 बुद्धिमान कुंवारियूं तयारु हुयूं उहे दूल्हे सां गॾु शादीअ जी दावत में हली वयूं ऐं उन खां पोइ दरवाज़ो बंदि कयो वियो। उन खां पोइ उहे मूर्ख कुंवारियूं बि अची करे उते पहुतियूं ऐं दूल्हे खे ईअं चवणु लॻियूं, हे स्वामी, महिरबानी करे असांजे लाइ दरवाज़ो खोल। इन ते दूल्हे उन्हनि खे चयो, मां तव्हांखे सच थो चवां कि मां तव्हांखे न सुञाणां। इन लाइ सुजाॻ रहो, छोकी तव्हांखे उन ॾींहं जे बारे में ऐं न ई उन वक़्त जे बारे में ख़बर आहे कि मां कॾहिं वापसि मोटी अचण वारो आहियां। 3 दासनि जो मिसाल। यीशुअ पंहिंजे वापसि मोटी अचण जे बारे में उन्हनि खे हिकु ॿियो बि मिसाल ॾिनई। इहो मिसाल उन माण्हूअ जे बारे में आहे जेको विलायत वञण ते हो, पर वञण खां पहिरियों उन पंहिंजे दासनि खे सॾु कयईं ऐं उन्हनि खे पंहिंजी मिल्कियत सौंपे छॾियईं। उन हिकु दास खे चांदीअ जे सिक्कनि सां भरियल 5 थेलियूं, ॿिए खे 2 थेलियूं ऐं 3 खे 1 थेली ॾिनई। हुन हर हिकु नौकर खे उन्हनि जी क़ाबिलियत जे अनुसार सिक्का ॾिनई ऐं उन खां पोइ उहो विलायत हली वियो। पोइ ईअं थियो कि जंहिं दास खे हुन चांदीअ जे सिक्कनि सां भरियल 5 थेलियूं ॾिनियूं वयूं, उन ओॾीमहिल ई वञी उन धन सां वापारु कयईं ऐं 5 थेलियूं ॿियूं कमायईं। ईअं ई जंहिं दास खे 2 थेलियूं मिलियूं हुयूं उन बि उन्हनि सां वापारु करे 2 थेलियूं ॿियूं कमायईं। पर जंहिं दास खे 1 ई थेली मिली हुई उन वञी करे खॾो खोटियईं ऐं स्वामीअ जो धन लिकाए छॾियईं। चङे वक़्त खां पोइ जॾहिं स्वामी मोटी आयो त उन पंहिंजे दासनि खां ॾिनल धन जो हिसाब किताब वरितईं। जंहिं दास खे 5 चांदीअ जे सिक्कनि जूं थेलियूं ॾिनियूं वयूं हुयूं उन कमायल 5 ॿियूं थेलियूं खणी अची करे पंहिंजे स्वामीअ खे चयईं, हे स्वामी, तूं मूंखे 5 थेलियूं ॾिनी वई, ॾिस, मां उन्हनि सां वापारु करे 5 ॿियूं थेलियूं कमायूं आहिनि। इन ते स्वामीअ उन खे चयईं, शाबाश मुंहिंजा प्यारा ऐं भरोसेमंद दास, तूं थोरे में ई विश्वास योग्य निकिती, इन जे करे मां तोखे वधीक जवाबदारियूं सौंपींदुमि। सो हाणे अचु, असां मिली करे आनंद मनायूं। पोइ जंहिं दास खे 2 थेलियूं मिलियूं हुयूं उहो बि पंहिंजे स्वामीअ ॾे आयो ऐं उन खे चयईंसि, हे स्वामी, तूं मूंखे 2 थेलियूं ॾिनी वई, ॾिस, मां उन्हनि सां वापारु करे 2 ॿियूं बि थेलियूं कमायूं आहिनि। स्वामीअ उन खे बि चयो, शाबाश मुंहिंजा प्यारा ऐं भरोसेमंद दास, तूं थोरे में ई विश्वास योग्य निकिते, इन जे करे मां तोखे वधीक जवाबदारियूं सौंपींदुमि। सो हाणे अचु, असां मिली करे आनंद मनायूं। उन खां पोइ जंहिं दास खे 1 ई थेली मिली हुई उहो बि पंहिंजे स्वामीअ ॾे आयो ऐं उन खे ईअं चयईंसि, हे स्वामी, मूंखे ख़बर आहे कि तूं कठोर माण्हू आहीं, छोकी तूं जिते न पोखींदो आहीं उते ई कटींदो आहीं ऐं जिते तूं छटींदो कोन्ही उतां ई बटोरींदो आहीं। छोकी मां तोखां ॾकी वियो हुउमि, इन जे करे मां वञी करे तुंहिंजे ॾिनल थेलीअ खे मिटीअ में लिकाए छॾियो। ॾिस, मां तुंहिंजी थेली तोखे वापसि ॾेई रहियो आहियां। इन ते स्वामीअ उन खे चयईंसि, हे दुष्ट ऐं आलसी दास, मुंहिंजे बारे में तोखे ख़बर हुई कि जिते मां न पोखींदो आहियां उतां ई कटींदो आहियां ऐं जिते मां छटींदो न आहियां उतां ई बटोरींदो आहियां। त पोइ तूं मुंहिंजी ॾिनल चांदीअ जे सिक्कनि जी थेली खे बैंक में छो न रखियई ताकी मां वापसि अची करे उन खे व्याज सूदो वठां हां। इन करे स्वामीअ नौकरनि खे चयईं, इहा थेली इन खां वठी करे जंहिं नौकर वटि 10 थेलियूं आहिनि उन खे ॾेई छॾियो।
छोकी जंहिं वटि आहे उनखे अञा ॾिनो वेंदो ऐं उन वटि ॾाढो थी वेंदो, पर जंहिं वटि कोन्हे उनखां उहो बि वापसि वरितो वेंदो जेको उन वटि आहे। उनखां पोइ स्वामीअ ॿियनि नौकरनि खे चयईं, इन निकमे नौकर खे ॿाहिरि ऊंधाए में फिटी करे छॾियोसि, जिते इहो रोईंदो ऐं ॾंद पीसींदो। माण्हूअ जो पुटु सभिनीनि जो न्याय कंदो। जॾहिं माण्हूअ जो पुटु पंहिंजी महिमा में ईंदो ऐं सभु स्वर्गदूत हुन सां गॾु ईंदा, तॾहिं उहो पंहिंजे महिमा जे सिंघासन ते वेहंदो ऐं सभिनीनि जातियुनि जा माण्हू हुन जे साम्हूं न्याय जे लाइ इकट्ठा कया वेंदा। ऐं जीअं हिकु रिढार पंहिंजी रिढुनि खे बकरियुनि खां अलॻि कंदो आहे, उअं ई उहो उन्हनि माण्हुनि खे हिक ॿिए खां अलॻि कंदो। उहो रिढुनि खे पंहिंजे साॼे पासे विहारींदो ऐं बकरियुनि खे पंहिंजे खाॿे पासे। उनखां पोइ राजा उन्हनि खे जेके उन जे साॼे पासे वेठा आहिनि चवंदो, तव्हां जेके मुंहिंजे पिता परमेश्वर जे द्वारा आसीस पातल आहियो, अचो उन राज जा वारिसदार थियो जेको मुंहिंजे पिता परमेश्वर सृष्टिअ जी शुरूआति खां तव्हांजे लाइ तयारु कयो आहे। छाकाणि त जॾहिं मां बुख ते हुउमि तव्हां मूंखे रोटी खारायव, जॾहिं मां उञायल हुउमि त तव्हां मूंखे पाणी पियारियव, ऐं जॾहिं मां तव्हांजे लाइ परदेसी हुउमि त तव्हां मूंखे पंहिंजे घर में रहणु ॾिनव, जॾहिं मूंखे कपिड़नि जी ज़रूरत हुई त तव्हां मूंखे कपिड़ा ॾिनव, जॾहिं मां बीमार हुउमि त तव्हां मुंहिंजी संभाल कयव, ऐं जॾहिं मां जेल में हुउमि त तव्हां मूंसां मिलण आयव। इन ते जेके धर्मी आहिनि उहे उनखे चवंदा, हे प्रभु, असां कॾहिं तोखे बुख ते ॾिठो ऐं खारायो, ऐं असां कॾहिं तोखे उञायल ॾिठो ऐं प्यारियो, ऐं असां कॾहिं तोखे परदेसी ॾिठो ऐं तोखे पंहिंजे घर में रहणु ॾिनो, या असां कॾहिं तोखे ज़रूरत महिल कपिड़ा ॾिना, ऐं असां कॾहिं तोखे बीमार या जेल में ॾिठो ऐं तोसां मिलण आयासीं। तंहिं राजा उन्हनि खे चवंदो, मां तव्हांखे सच थो चवां कि जेको बि कुझु तव्हां मुंहिंजे इन नंढे मां नंढे भाउर ऐं भेनरुनि मां कंहिं हिक जे लाइ बि कयव, उहो तव्हां मुंहिंजे लाइ ई कयव। उनखां पोइ राजा पंहिंजे खाॿे पासे बीठल वारनि खे चवंदो, हे अभागव, मुंहिंजे साम्हूअ खां परे थी करे हमेशह हमेशह जे लाइ उन नर्ग में वञी पओ जिते बाहि कॾहिं न विसामंदी आहे। इहा जॻहि परमेश्वर शैतान ऐं उन जे दूतनि जे लाइ तयारु कई आहे। छाकाणि त जॾहिं मां बुख ते हुउमि तॾहिं तव्हां मूंखे रोटी न खारायव, जॾहिं मां उञायल हुउमि त तव्हां मूंखे पाणी न पियारियव, जॾहिं मां तव्हांजे लाइ परदेसी हुउमि तव्हां मूंखे पंहिंजे घर रहणु न ॾिनव, जॾहिं मूंखे कपिड़नि जी ज़रूरत हुई त तव्हां मूंखे कपिड़ा न ॾिनव, जॾहिं मां बीमार ऐं जेल में हुउमि त तव्हां मुंहिंजो ध्यानु न रखियव। इन ते उहे हुन खां पुछंदा, हे प्रभु, असां तोखे कॾहिं बुख ते या उञायल या परदेसी या कपिड़नि जी ज़रूरत में या बीमार या जेल में ॾिठो ऐं तुंहिंजी सेवा न कई? तॾहिं राजा उन्हनि खे चवंदो, मां तव्हांखे सच थो चवां कि जेको बि कुझु तव्हां मुंहिंजे इन नंढे में नंढे भाउर ऐं भेनरुनि मां कंहिं हिक जे लाइ बि न कयव, उहो तव्हां मुंहिंजे लाइ ई न कयव। पोइ इहे माण्हू अनंत सजा भोगींदा, पर धर्मी माण्हू अनंत जीवन में दाख़िल थींदा।